नाज़रीन, टंडो आदम लॻ शाख खे घारो, पाणी ॻोठ में दाख़िल थी वियो, केतिराई घर पाणी अंदर अची विया। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी टाइम न्यूज़ जो नुमाइंदो फिरोज़ अब्बासी। टंडो आदम आपाशी टंडो आदम वन जे हद में वहंदड़ निधिड़ा शाख खे ॻोठ दाइम थईम वटां घारो पइजी वियो। घारे जे पवण जे करे जेको आहे सो पाणी ॻोठ में दाख़िल, पाणी अलीनास थईम, दाइम थईम, तोतो थईम, अरबाब थईम ऐं गुलबार थईम जे घरनि में दाख़िल थी वियो। उते ॻोठाणनि जेको एहतजाज कंदे चयो आहे त केतिराई भेरा हिन शाख खे घारो लॻो आहे, पर असां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण जेको आहे सो घारो बंदि कयो आहे, मगर टंडो आदम आपाशी वन पारां को बि जेको आहे सो रद्द अमल कोन थो थिए। असां इहो मुतालबो था कयूं त हिननि कामोरनि ख़िलाफ़ जेको आहे सो क़ानूनी कार्रवाई कई वञे। फिरोज़ अब्बासी, अवामी टाइम न्यूज़, टंडो आदम।